किताबनि सां दिल मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो, किताबनि में दफ़न थींदुसि वरक़त थींदा कफ़न मुंहिंजो। दोस्तो हक़ मौजूद। दोस्तो इल्सा पब्लिकेशन हैदराबाद तरफ़ां 2 ॾींहंनि जो सूफ़ी जानण चंद किताबी मेलो नसीराबाद में लॻायो वियो। किताबी मेले जो इफ़्तिताह सूफ़ी जानण चंद दरगाह जे जानशीन सूफ़ी जानण चंद जूनियर अदीब ननगर चन्ना ऐं इल्सा पब्लिकेशन जे मालिक वाहिद कांदड़ो रिबिन कटे कयो। कंबर, लाड़काणे, हैदराबाद, कराची ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं न वञी सघंदड़नि हिन किताबी मेले मां ख़ूब फ़ाइदो वरितो। किताबी मेलो नसीराबाद शहर जे मसरूफ़ साईं GM सैद चौंक सां गॾु पोस्ट ऑफिस जे अॻियां लॻायो वियो, जितां शागिर्दनि, उस्तादनि, सियासी समाजी कारकुननि समेत इल्म ऐं अदब सां चाह रखंदड़नि हर सोच ऐं फ़िक्र जा किताब ख़रीद कया। ॾुकारियल ॾे धणियुनि सियासियात, समाजियात, शाइरी, नावल, कहाणियुनि, सफ़रनामनि, मज़हब समेत ॿाराणे अदब ते किताब ख़रीदिया। नसीराबाद ऐं पसगिरदई जे रवासिन ऐं किताबनि सां चाह रखंदड़नि इल्सा पब्लिकेशन जे मालिक वाहिद कांदड़े जा थोरा मञींदे चयो त हू घणे ख़र्च ऐं वक़्त खां बची विया, संदनि मौज़ूअनि ते मयारी ऐं सस्ता किताब घर वेठे मिली विया। हुननि हुकूमत जे वक़्त खां घुर कई त किताबनि जी इंडस्ट्रीअ ते ख़ासि तवजह ॾेई स्पेशल ग्रांट रखी वञे त जीअं मयारी मवाद संदनि ताईं बासानी पहुची सघे। आख़िर में साथियो, अव्हां खे वेनती थी कजे त जेकर अव्हीं असांजे YouTube चैनल ते हिन वक़्त ताईं दोस्त न थी सघिया आहियो त सब्सक्राइब कयो, घंटीअ जे बटण खे दॿायो ऐं पंहिंजी राय खां आगाह करण लाइ ख़त ज़रूरु लिखिजो।